चो भाई सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। भगवान चवंता सभिनी धर्मन जो सहारो छॾे करे तू केवल मूं हिक भगवान जी शरण में अची वञ, मां तोखे सभिनी पापन को मुक्त करे छॾींदुमि। शोक न कर, चिंता न कर भाई। हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। भगवान सां गॾु प्रेम जो नातो कोई जोड़े तो पार पइजी वेंदो भक्ति करे त। लेकिन ध्यान ॾियो, जंहिं भगवान सां काम जो नातो जोड़ियो उहे बि पार पइजी विया। जंहिं भगवान सां भव जो नातो जोड़ियो, भव कंदा जेके भगवान जो उहे बि पार पइजी विया। जेके भगवान सां जलन कंदा हुआ, सड़ पच कंदा हुआ, द्वेष कंदा हुआ, चओ हरे राम, उहे बि पार पइजी विया। जेके भगवान ते गुस्सो कंदा हुआ, क्रोध, उहे बि पार पइजी विया। यानी कोई न कोई संबंध बस भगवान सां जुड़ी वही तो बेड़ो पार थी वेंदो, जीव जो कल्याण ही थींदो आहे। ॾिसो श्रीमद भागवत में ॾाढी प्यारी ॻाल्हि लिखियल है। कामाद द्वेषाद भयाद स्नेहाद यथा भक्तेश्वरे मनः। कंहिं भी तरीके सां, काम सां, क्रोध सां, द्वेष सां, ईर्ष्या सां, जलन सां, स्नेह सां, भाव सां, वात्सल्य सां, सख्य सां, माधुर्य सां कोई भी नातो जोड़े, बस मन जुड़ी वञे भगवान। एतिरी सी ॻाल्हि आहे। कीअं जुड़ी वञे? जीअं पंहिंजे ॿारनि में तव्हांजो मन जुड़ियल आहे। दुकानदार भाई बंधुनि जो जीअं दुकान सां मन जुड़ियल हूंदो आहे, सपने में भी दुकानदारी कंदा आहिनि कई माण्हू, चओ हरे राम। सपने में भी ॾिसंदा आहिनि, बिल्टी छॾाइण हली वेंदा आहिनि केॾी महिल, माल अची विया, सपने में सुम्हंदा आहिनि, घर में पहुची वेंदा आहिनि बॉम्बे ख़रीदियन। सही में असां खुद कई बार कलकत्ते पहुची वियासीं, ॿियनि को छो चइजे भाई। पोइ पतो पियो अरे मां चक्कर भाटा में ही आहियां। श्री कृष्ण गोविंद। मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। इन तरीके सां भगवान सां मन बस जुड़ी वञे। हिकु न अनेक मनुष्य भगवान सां काम सां संबंध जोड़े भक्ति भगवान वैकुंठ के पाए वरतो। कंहिं द्वेष सां जलन करे भगवान सां संबंध जोड़े भगवान के पाए वरतो। कंहिं भव सां, कंहिं स्नेह सां मन के भगवान में लगाए करे सब पाप धोई छॾिया ऐं भगवान के उन्हनि पाए वरतो। तव्हां चवंदो कंहिं ईअं कयो आहे? ध्यान ॾेई ॿुधो। जैसे भक्त भक्ति से पा जाते हैं, ये गोपिन भगवान में छा रखियो? आकर्षण रखियो है ना भाई। भगवान के पाए वरतो। भगवान जी सुंदरता ते माताऊं मोहित हुयूं गोपियूं। कंस भगवान को भव कयो, भव में रात जो भी याद ईंदा हा। कारे रंग जो कुछ भी पदार्थ ॾिसे तो वठी डुक पाईंदो। चवंदा आहिनि दाल में अगर जीरो भी निकिरी अचे कारो तई थाली फिटी करे भजंदो, कृष्ण कृष्ण चवंदो। त ॾींहं राति हुनजे मन में कृष्ण जी यादि हूंदी। कंस भव खां भगवान खे पाए वरितो। शिशुपाल दंतवक्त्र आदि राजाउनि जलन कई श्री कृष्ण सां। शिशुपाल अंदर ही अंदर सड़ंदो कि घोट राजा ठही आयुमि मां, दुल्हन वठी वियो कन्हैया। तॾहिं को हिकु पाणीअ जो घूंट पी पी करे भगवान खे अपशब्द ॻाल्हाईंदो। सौ त अलॻि ॻाल्हायूं भगवान खे, उहे अलॻि। हिकु हिकु घूंट घूंट पी करे भगवान खे घटि वधि ॻाल्हाईंदो, केॾो द्वेष कंदो। पर भगवान उन्हनि खे वैकुंठ ॾिनो कि द्वेष सां ई सही तूं मन त मुंह में जोड़ियो आहे न। यदुवंशिन परिवार जे संबंध सां भगवान सां नातो जोड़े करे भगवान खे पाए वरितो। ऐं सुखदेव भगवान चवनि था परीक्षित तूं यानी पांडव युधिष्ठिर आदि स्नेह सां, प्यार सां, अपनापन सां भगवान सां संबंध जोड़े प्रभु के पाए वरतो। ऐं असां सुखदेव जी था चवनि असां यानी नारद आदि ॿिया सभु भक्ति करे असां मन के भगवान में लगाए छॾियो। चओ हरे राम। भगवान चवनि था
श्रीमद् भागवत जे 11 स्कंद जे 12 अध्याय जे 3 खां 7 श्लोक में ध्यान ॾिजो। सत्य संगेन ही दैते या तो धाना मृगा खगा। भगवान चवनि था हे निष्पाप उद्धव जी, हीअ हिक युग जी सभिनी युगनि जी हिक जहिड़ी ॻाल्हि आहे। सत्संग यानी मुंहिंजे संबंध द्वारा ही दैत, राक्षस, पशु पक्षी, गंधर्व, अप्सराऊं, नाग, सिद्ध, चारण, गुह्यक, विद्याधर इन्हनि सभिनि खे मुंहिंजी प्राप्ति थी आहे। माण्हुनि में वैश्य यानी व्यापार करण वारा, शूद्र यानी घटि जात वारा, स्त्री माताऊं भेनरूं ऐं अंत्यज जेके इन जे अलावा ॿिया आहिनि, ऐं रजोगुणी तमोगुणी प्रकृतिअ जा कई प्राणी जिन मुंहिंजो वैकुंठ पाए वरितो। चओ हरे राम। भगवान न ॾिसंदा आहिनि कि देवता आहे कि राक्षस आहे, माई आहे कि भाई आहे, ॿार आहे कि ॿुढो आहे, बसि मूंसां जुड़ी वियो आहे। हाणे वृत्रासुर केरु हुयो? असुर हुयो न। चओ हरे राम। प्रहलाद, वृषपर्वा, बलि, बाणासुर, मैदानव, विभीषण, सुग्रीव, हनुमान, जाम्बवान, गजेंद्र, गजराज, जटायु, तुलाधार वैश्य, धर्मव्याध, कुब्जा ऐं ब्रज जी गोपियूं, ब्राह्मणनि जी धर्म पत्नियूं, यज्ञ पत्नियूं ऐं ॿिया बि कई सत्संग जे प्रभाव सां मूंखे प्राप्त करे चुका है। चओ हरे राम। सत्संग जी एॾी महिमा आहे। उन्हनि न त वेदनि जो अध्ययन कयो, न विधीअ सां महापुरुषनि जी पूजा कई। इन तरह उन्हनि वॾा वॾा कोई कृछ चंद्रायण व्रत हूंदा, पहिरियों महीने महीने जा रखजंदा। चंद्रमा जीअं जीअं वधंदो हो हिकु हिकु गिरह रोटी वधाईंदा। पहिरियों हिकु ॾींहं में हिकु गिरह खाईंदा, जल वग़ैरह पीअनि। हिकु हिकु गिरह जीअं चंद्रमा वधे तीअं हिकु हिकु गिरह वधाइनि, वरी घटिजे त हिकु गिरह घटाइनि। हाणे त विर्त माण्हुनि खे जानकारीअ में ई कोन्हनि, रखंदो केरु। एकादशी रखनि त वॾी ॻाल्हि आहे। त इहे कृछ चंद्रायण व्रत केॾा कठिन। इन्हनि इहे व्रत बि न कया, तपस्या बि न कई, बसि हिक ई ॻाल्हि इन्हनि कई, कहिड़ी? मुंहिंजो सत्संग कयो। मुंहिंजे संबंध जे प्रभाव सां ई उहे मूंखे प्राप्त करे आ। वाह वाह। इन करे कंहिं बि तरीक़े सां येन केन प्रकार भगवान सां बसि नातो जोड़े छॾियो, बसि त उन्हनि जो उद्धार थी वेंदो आहे। जंहिं बि कंहिं बि तरह सां भगवान सां संबंध न जोड़ियो, रहिजी विया वीचारा, उहे भगवान खे पाइण खां वंचित थी विया। भगवान जे अनन्य भक्तनि जे लाइ नारद महाराज ॾाढी प्यारी ॻाल्हि था चवनि। नारद भक्ति सूत्र 72 में कि उन्हनि भक्तनि में जाति, विद्या, रूप, कुल, धन, क्रिया आदि जो कोई भेद कोन्हे। नास्ति तेषु जाति, विद्या, रूप, कुल, धन, क्रिया भेद। चओ हरे राम। ॿुधायो कंहिंजी जात ॾिठी? केवट कहिड़ी जाति जो? शबर जाति जी शबरी। भीलनी हुई त भील जाति में भीलनी नालो पइजी वियो। उनजो नालो कंहिंखे पतो कोन्हे। केवट जो नालो छा आहे, भीलनीअ जो नालो छा आहे, कंहिंखे पतो कोन्हे। पर उन्हनि भगवान जे नाम खे पकड़े वरितो, सत्संग खे। उनजो नालो बिना हूंदे बि अमर थी वई आहे, उनजी कथा अमर थी वई। चओ हरे राम। त भगवान जाति नथा ॾिसनि। हाणे ॿुधायो गजराज खे कहिड़ी विद्या हुई, जटायु महाराज में कहिड़ी विद्या हुई? इंसान जो चोलो तक न हुयो। कुब्जा खे कहिड़ो रूप हुयो? माण्हू नफ़रत कंदा वीचारीअ खां। चओ हरे राम। कई भक्त अनाथ जंहिंजो कुल परिवार कोन्हे, कई गरीब, उन्हनि जो बि भगवान उद्धार कयो। भगवान कुछ न ॾिसंदा आहिनि, केवल भाव ॾिसंदा आहिनि। इन करे चवनि था कि जेके पूरी तरह भगवान जे अर्पित थिया, जिन भगवान सां आत्मीयता, परायणता, अनन्यता, इन संबंध खे स्वीकार करे वरितो, उहे स्थूल सूक्ष्म कारण शरीर खे वठी 3 तरहनि जा शरीर थींदा आहिनि। इहे असांजो स्थूल शरीर आहे। चओ हरे राम। हिकिड़ो थींदो आहे सूक्ष्म शरीर, हा न, ऐं टियों थींदो आहे कारण शरीर।
इन्हनि खे वठी संसारिक जेतिरा बि जाति विद्या आदि भेद थी था सघनि उहे सभु उन्हनि ते लागू न थींदा आहिनि। चओ हरे राम। कंहिं लागू न थींदा आहिनि? भगवान जी भक्ति करण वारनि ते, छो जो उहे भगवान जा ई थिया। बोल वृंदावन बिहारी श्री कृष्ण गोविंद हरे